नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी हिकु सवाल थी पुछां। हाँ त राखी जे त्योहार खां पोइ जन्माष्टमी छो ईंदी आहे? हाँ ॾिसो, पाण जीअं पहिरियों ॿुधायोसीं न भई शिव बाबा ईंदो आहे त पंहिंजी शक्ति सां सभु कुझु ॿुधायूं जलाए करे ऐं पाण खे ज्ञान जी ॻाल्हियुनि सां रंगदो आहे गुणनि ऐं शक्तियुनि सां। त हुन खां पोइ इहो जेको त्योहार ईंदो आहे राखी, इन जो मतिलबु छा आहे कि परमात्मा जॾहिं इहो पंहिंजे ज्ञान सां आत्मा खे रंगण शुरू कई त परमात्मा चई कि हाणे तूं पवित्रता जी प्रतिज्ञा कर। भई मां तुंहिंजा एॾा मुंहिंजी शक्ति सां तूं एतिरो पवित्र थियो आहे, मुंहिंजे ज्ञान सां तूं पंहिंजे पाण खे श्रृंगारे थो, त हाणे कॾहिं बि जीवन में अपवित्र न थींदे। अच्छा। मन सां, मन जा विचार, पंहिंजी वाचा, पंहिंजे कर्म सभु शुद्ध रखंदे। अच्छा। ऐं जेकी विकार ब्रह्मचर्य त पालन करणी आहे, खान पान में लहसुन प्याज वग़ैरह न खाइण, त ये शुद्धता, त ये सभु शुद्ध रहींदे। त ये जेकी प्रतिज्ञा कराई न परमात्मा, हिन जो यादगार राखी मल्हाईंदा आहिनि। भई पहिरियों त ब्राह्मण राखी ॿधंदा हुया, हाणे त राखी जो फैशन थी वियो आहे। जीअं भाउ भेण खे खर्ची थो ॾे, लेकिन चईंदा आहिनि कि भाउ भेण जी रक्षा कंदो, लेकिन अॼुकल्ह त कोई संबंध ई पवित्र न आहे न। त असल में ये राखी जो पवित्रता त रखियो अथनि, पवित्र संबंधन आहे, पवित्र संबंध आहे, भाउ भेण जी रक्षा कंदो, ईअं कंदो। राखी खे पवित्रता जो सिंबल बि मञंदा आहिनि न, लेकिन परमात्मा बाप चवनि था कि मां इहो चयो हुयो कि कोई भी आत्मा अपवित्र न थींदी, इन जी प्रतिज्ञा करो। इन जो मां धागो ॿधायो हुयो तव्हांखे। भई कोई भी ॻाल्हि पक्की करणी हूंदी त गांठ ॿधंदा आहिनि न। त हिकु तरीक़े सां परमात्मा असांखे चई कि तव्हां हाणे इहा पवित्रता जो हथियालो हथ में धागो बंधो कि तव्हां हाणे मनसा वाचा कर्मणा पवित्र रहंदव, तव्हांजो खान पान सभु पवित्र रहंदो, तव्हां विकार में बि न वेंदो। जॾहिं आत्मा इहा प्रतिज्ञा कई त जीअं आत्मा पवित्रता जी प्रतिज्ञा कई, उहा हुननि आत्माउनि जे लाइ परमात्मा कहिड़ी सृष्टि ठाते? स्वर्ग। परमात्मा खे स्वर्ग जी स्थापना करणी हुई न, स्वर्ग में त सभु पवित्र रहंदा, त उनजो संस्कार त हिते ई धारण करणा आहिनि न। त हुन खां पोइ वञी स्वर्ग में कंहिंजो जन्म थींदो? कृष्ण जो जन्म थींदो न। त कृष्ण जी जन्माष्टमी त पाण यादगार रूप में मल्हाईंदा आहियूं न। भई हिन ॾींहुं कृष्ण जनम वरितई, लेकिन कृष्ण जनम कीअं वरितो? कृष्ण अकेलो थोड़ी हूंदो पंहिंजी दुनिया में। कृष्ण जन्म तॾहिं वरितई जॾहिं कृष्ण जी आत्मा बि परमात्मा सां प्रतिज्ञा कई कि मां बि पवित्र रहंदमि, ऐं हुन सां गॾु भी आत्माउनि प्रतिज्ञा कई। कलयुग जे अंत में त कृष्ण जी सभिनि देवी देवताउनि जी आत्मा पुनर्जन्म वठी वठी करे कलयुग अंत तक आई। उन्हनि सभिनि आत्माउनि परमात्मा सां प्रतिज्ञा कई, पंहिंजा सभु विकार आदि जलाया, परमात्मा जे ज्ञान शक्तियुनि सां पंहिंजे पाण खे श्रृंगारे, तॾहिं वञी करे उहो सतयुग में हुन कृष्ण सां गॾु आयूं। पहिरियों कृष्ण जो ई जनम छो मल्हाईंदा आहिनि? बाक़ी सभु बि त हूंदा सतयुग में, हुननि जो जन्म छो न मल्हाईंदा आहिनि? राधे जो जन्म छो न मल्हाईंदा आहिनि? छो जी पहिरीं आत्मा निमित्त केरु ठही? कृष्ण जी आत्मा पहिरें नंबर में पास केरु थी? परमात्मा जी ॻाल्हि थी। हाँ, जेकी प्रतिज्ञा कराई वो नंबर 1 कृष्ण जी आत्मा कई, वो नंबर 2 में राधे जी आत्मा। अच्छा, ठीक है। मतलब जेको परमात्मा ज्ञान ॾिनो हुनजी सभिनि खां वधीक धारणा उन आत्मा कई। हाँ, उन आत्मा कई। अच्छा, ठीक है। जी जी दीदी, हाँ, थैंक यू।